असां मिलनि जा शौक़ीन असांखे बीमारी सां कोई फ़र्क़ु ई न आहे। तव्हां ॾिसी सघो था त पकोड़ा रुगो वठि वठा लॻी पई आहे। हीअं रश न आहे एतिरी ख़ासि। बहरहाल तव्हां ॾिसी सघो था त मिलनि जो हाल मोड़ो खां उत्तर तरफ़ 15 किलोमीटर परे साईं पीरल शाह जी दरगाह जे वरसी जे हवाले सां लॻल मेलो।